मिठियाणी मां के अपडेट कंदा हलूं। ज़वार सैयद ज़ुल्फ़िकार अली शाह की रिपोर्ट के मुताबिक़ मिठियाणी वेझो ॻोठ हाजी साईं रखियो चांडियो वासुनि जो सिंध प्रेस क्लब मिठियाणी में बिरादरीअ जे माण्हुनि जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ प्रेस कॉन्फ्रेंस। जॾहिं त गाज़ी ख़ान चांडियो ऐं निज़ामुद्दीन चांडियो दाहींद चयो त असांजो भाउ मोहम्मद सलीम चांडियो जी उज़मा चांडियो सां मङणी थियल हुई, जंहिंजे माइट ॿिए हंधि शादी कराइनि पिया, जंहिं ते छोकिरी घरां टिनि कपिड़नि में निकिरी मोहम्मद सलीम चांडियो सां अटकल 2 महीना अॻु ॼामशुरो अदालत में प्यार जो पहिरियों करे छॾियो। जंहिंखां पोइ नारी जा वारिस लहणो ख़ान, लतीफ़, अब्दुल सत्तार, परवेज़, असद अली, नज़ीर ऐं ॿिया सभु ज़ात जा चांडिया जेके असांजे जान जा वेरी बणिजी चुका आहिनि ऐं हिननि असांजा 20 घर डाहे पट करे छॾिया ऐं इमारतुनि मां गार्ड, टीयर, पालतू जानवर, कणिक ऐं ॿियो क़ीमती सामान रातो राति खणी विया ऐं असां ते तशदुद करे घरनि मां बेदख़ल करे छॾियो। हिन वक़्तु शादीशुदा जोड़े ऐं असांखे क़त्ल करण लाइ ॻोल्हा करे रहिया आहिनि। उन इहो ख़ौफ़ सबबि असां महिनत मज़दूरी ते बि नथा वञी सघूं ऐं जेकॾहिं असांखे को बि नुक़सानु थियो त ज़िम्मेवार इहे माण्हू हूंदा। ॿी तरफ़ इन्हनि DIG ऐं SSP नशरो फिरोज़ ऐं MPA खां मुतालबो कयो आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।